अस्सलाम वालेकुम याली मदद दोस्तों उम्मीद आहे तव्हां ख़ुशि ऐं ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों अॼु असां तव्हांखे तकरार ड्रामे बाबति अपडेट ऐं न्यूज़ ॿुधाईंदासीं। असांजी गुज़ारिश आहे त अली खान आबासी यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी आल प्रेस करे छॾींदा, जीअं हर वीडियो जी नोटिफिकेशन बर वक़्तु तव्हां ताईं पहुची सघंदी। दोस्तों असां तव्हांखे मेन पंहिंजी रीज़न दोस्तों ॿुधाईंदा हलंदासीं त तकरार ड्रामे जी बहितरीन में बहितरीन एंट्री थी रही है। तकरार ड्रामे में बेहतरीन खूब सूरत अदाकार एड कया वेंदा। जे दोस्तों तव्हांखे असां ॿुधाईंदासीं त तकरार हो, पर हाणे जेको नओं तकरार में रीज़न मां तव्हां दोस्तनि खे शेयर कंदुमि, ॿुधाईंदो हलां त नयूं एंट्रियूं नवां अदाकार जंहिंमें अब्दुल मन्नान अब्बासी, सोनम मिर्ज़ा, काफ़ी सारा न्यू एक्टर अचण वारा आहिनि ऐं ड्रामो ख़ूबसूरत ऐं ख़ूब मज़ो माणींदो ऐं ड्रामो झर जंग में वायरल आहे ऐं वायरल अञा थींदो। जेके दोस्त असांजे यूट्यूब चैनल ते अचनि था, महिरबानी करे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कनि ऐं असांजी मदद कनि ऐं असांजी हेल्प कनि, जीअं दोस्तों चई सघिजे त असां वधीक अहिड़ा वीडियो तव्हां ताईं खणी अचूं। दोस्तनि जीअं तव्हांखे असां ॿुधाईंदासीं, मूसा या रफ़ीक ज़हूर, असगर चौधरी सईम, बाबल बिल्डोज़र, काफ़ी सारनि एक्टरनि जी बहितरीन लोकेशन ते बहितरीन नवां अदाकार अचण वारा आहिनि। दोस्तों अची विया आहिनि काफ़ी सारा, तव्हां हिन वीडियो में ॾिसी सघो था। दोस्तों हिकु मुंहिंजो मेन रीज़न तव्हांखे ॿुधाईंदा हलंदासीं, मेन टॉपिक ॿुधाईंदा हलंदासीं त हिन में मीर, मूसा, ॿिया बि काफ़ी सारा एक्टर नवां बि पुराणा भी आहिनि, नवां भी अचण वारा आहिनि। बहितरीन में बहितरीन ड्रामो आहे, बहितरीन ड्रामे जी परफॉर्मेंस आहे ऐं बहितरीन ड्रामे जी लोकेशन आहे। जीअं दोस्त तव्हांखे ॿुधाईंदासीं तव्हांखे कहिड़े हिन तकरार ड्रामे में तव्हांखे बहितरीन में बहितरीन कहिड़ो अदाकार आहे, इहो कमेंट करे ॿुधाइजो। ऐं ॿियो त दोस्तों तव्हां दोस्तनि खे मां ॿुधाईंदो हलां त ही ड्रामो जेको आहे त बहितरीन ड्रामो आहे। ही ड्रामो दादू शहर में रिकॉर्डिंग थी रहियो आहे ऐं तमामु जल्द सिंध टीवीअ ते ऑनएयर कयो वेंदो। दोस्तों जीअं तव्हांखे ॿुधाईंदा हलंदासीं त 310 क़िस्त खां फुल अॻिते रिव्यू तव्हांखे ॿुधाईंदा हलंदासीं ऐं 10 क़िस्त खां अॻिते ड्रामो शुरू थींदो, 9 खां अॻिते शुरू थींदो, 10, 11, 12 पोइ अॻिते ड्रामो शुरू थींदो वेंदो। जीअं त ड्रामो शुरू थींदो वियो ऐं ड्रामे जी बहितरीन परफॉर्मेंस आहे, बहितरीन ड्रामो हाणे तव्हांखे दिलचस्पी माणींदो। जेका दोस्त वरी बि असांजे यूट्यूब चैनल ते नवां पिया था अचनि, उन्हनि खे गुज़ारिश आहे त असां यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कनि, घंटी आल प्रेस कनि, जीअं असांखे दिलचस्पी अचे वीडियो अॻिते ठाहिण ते। जीअं दोस्त तव्हांखे ॿुधाईंदा हलंदासीं त मीरवा, मूसा आहे, नवाब खान ऐं काफ़ी सारा अदाकार मूंखे त पसंदि हूंदा आहिनि। दोस्तों सिजावल, दोस्तों हाजन प्रेमी न आहे, पर दोस्तों हाजन टीमणो आहे, उनखे प्रेमीअ सां वायरल आहे। हाजन प्रेमी काफ़ी सारा बहितरीन अदाकार आहिनि, जंहिंमें सालो, असगर थईम ऐं खादिम थईम, काफ़ी सारा एक्टर आहिनि। दोस्तों बेहद मां शुक्रगुज़ार आहियां जिन दोस्तनि जो जेका असां यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कनि था ऐं घंटी आल प्रेस कनि था, उन्हनि जी महिरबानियूं काफ़ी लख थोरा दोस्तनि जा। दोस्तनि जूं कमेंटियूं बि हलनि त दोस्त चवनि पिया त तकरार ड्रामो कॾहिं हलंदो ऐं कॾहिं हलायो वेंदो। दोस्तों तव्हांजे लाइ इंतज़ार जूं घड़ियूं ख़तमु। दोस्तों ही अली खान आबासी तव्हांखे रियल पर्सन ॻाल्हि ॿुधाए थो, फेक ॻाल्हि नथो ॿुधाए, रियल ॻाल्हि आहे त तकरार ड्रामो तमामु जल्द सिंध टीवीअ ते ऑनएयर कयो वेंदो। जीअं दोस्त तव्हांखे असां ॿुधाईंदा हलंदासीं त असां काफ़ी ॾींहंनि खां पोइ वीडियो पिया ठाहियूं, असां न पिया ठाहियूं, जो असांखे पकी रिपोर्ट पकी ख़बर न हुई त असां दोस्तनि ताईं कीअं पुॼाए सघूं। दोस्तों हाणे असांखे पकी रिपोर्ट मिली आहे त तकरार ड्रामा जी रिकॉर्डिंग हली रही आहे। दोस्तों जीअं तव्हां हिन वीडियो में ॾिसी सघो था, इहा दोस्तों रियल पर्सन असां तव्हांखे ॻाल्हि ॿुधाईंदा हलंदा। जेका दोस्त असांजे यूट्यूब चैनल ते अचनि था, महिरबानी दोस्तनि जी उहे सब्सक्राइब कनि, घंटी आल प्रेस कनि। ऐं ॿियो तव्हांखे दोस्तों ॿुधाईंदासीं त ॿियो नवां अदाकार बि हिन ड्रामे में एड कया विया आहिनि। उहे बहितरीन अदाकार आहिनि। दोस्तों नवां अदाकार जीअं एड थींदा वेंदा तव्हांखे ॿुधाईंदा ईंदासीं। ऐं ॿियो दोस्तों तव्हांखे असां हिकिड़ी रिक्वेस्ट ॿुधाईंदा हलूं त ॿियो मीरपुर माथिले में नओं ड्रामो लॉन्च कयो पियो वञे। दोस्तों तव्हांखे मां ॿिए वीडियो में उन ड्रामे बाबति अपडेट ऐं न्यूज़ दोस्तों तव्हांखे असां ॿुधाईंदुमि,
पर दोस्तों कमेंट कंदा त मां तव्हांखे उन ड्रामे जो नालो ॿुधाईंदुमि, डायरेक्टर केरु आहे ऐं राइटर केरु आहे, उन ड्रामे जी सारी तफ़सील तव्हांखे पोइ मां ॿुधाईंदुमि। सुठी शइ जी तारीफ़। कमेंट कंदा दोस्त, पोइ मां दोस्तनि खे ॿुधाईंदुमि त उहो ड्रामो कॾहिं कहिड़े चैनल ते रिलीज़ कयो वेंदो ऐं कहिड़े हंधि रिकॉर्डिंग कई वेंदी। मिलंदा नेक्स्ट वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़। तब तक इजाज़त ॾींदा अली खान अब्बासी खे। ख़ुदा हाफ़िज़।